कोटड़ी में पानी की खोट ते पाकिस्तान नौजवान तहरीक तरफ़ां बरसात के गॾु थियल पानी में विहिंजी अनोखो एहतजाज कियो आहे। कोटड़ी में दीदार मल्हा की रिपोर्ट मूजिब पाकिस्तान नौजवान तहरीक के अगवाननि अब्दुल सत्तार लहर, पुनहल चांडियो उर्स रिंद, असद खान, जान मोहम्मद मल्हा ऐं ॿियनि जी अगवानी में बरसात के गॾु थियल पानी में विहिंजी एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौके ते अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पानी अनमोल तोहफ़ो आहे, उन्हीअ जो क़दर करणु घुरिजे। अफ़सोस आहे त कोटड़ी में पीअण जे पानी जी सख़्त खोट आहे, जंहिं करे पीअण जो पानी पैसनि एवज़ वठण ते मजबूर आहियूं। हुननि चयो त हिते टैंकर माफ़िया खे सपोर्ट कयो पियो वञे। असांखे हथरादू पानी जी खोट करे पानी खां महरूम रखियो वियो आहे। अगवाननि चयो त महांगाई जे सबबि मज़दूर पंहिंजे घर जो गुज़ारो नथो करे सघे, उते ग़रीब माण्हू फ़ी टैंकर 4 खां 5 हज़ार रुपया कीअं ख़रीद करे सघंदा। हुननि मुतालबो कयो त MC बोल्हाड़ी में मुस्लिम टाउन, पोपट ॻोठ, ख़ुदा जी बस्ती जे टांकी समेत समूरियूं टांकियूं बहाल करे अवाम खे लाइनुनि ज़रिए घर घर पानी ॾेई टैंकर माफ़िया खां जान आजी कराई वञे।